साचो सतराम। अज पाण साहब थदड़ी जो पावन पर्व मल्हाए रहिया आहियूं। सो अहिड़े पवित्र ऐं प्यार भरे मौके ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सभिनी सॻड़नि खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद, शुभकामनाऊं ऐं वाधायूं। थदड़ी लफ़्ज़ जो मक़सद ई आहे थधो, ऐं इहो लफ़्ज़ शीतला पूॼन ऐं शीतला जो बि मक़सद आहे त शीतलता, बहितरी, अंदर जी ॿाहिर जी शांती ऐं थधाणि। छाकाणि इहा मौसम गर्मी जी मौसम हूंदी आहे ऐं गर्मी में जेतिरियूं माहौलियाती चीज़ूं गरम थींदियूं आहिनि ओतिरे दिमाग़ में बि अशांती रहंदी आहे ऐं इन करे इंसान जल्दी जल्दी क्रोध ऐं कावल खे पाईंदो आहे। ऐं अहिड़ी मौसम में इन करे दुख, दर्द, कष्ट, तकलीफ़ूं, ॿारनि जूं बीमारियूं ई काफ़ी पैदा थींदियूं आहिनि। ऐं पोइ अॼु जे ॾींहं ते पंहिंजे घरनि खे साफ़ सुथरो कयो वेंदो आहे ऐं पोइ उन मालिक जी, प्रभु जी, माता जी, ईश्वर जी पूजा ऐं बहितरी कई वेंदी आहे। त पोइ पूजा ऐं चङाई सां असांखे मानसिक ज़हनी तौर सकून ऐं शांती मिलंदी आहे। ऐं पोइ जॾहिं ज़हनी शांती मिलंदी आहे त पोइ सिधी ॻाल्हि असांजी सिहत, हेल्थ, जीवन सभु कुझु बहितर थींदो आहे। ऐं जेको साफ़ सुथरो माहौल हूंदो आहे त पोइ उन में जॾहिं गंद, किचरूं, ख़राबियूं सभु निकिरी वयूं, माहौल साफ़ थी वियो त सिधी सी ॻाल्हि आहे सभु बीमारियूं, दुख, दर्द ऐं कष्ट में ॿाहिरि निकिरी वेंदा। ऐं पोइ सॼो माहौल साफ़ सुथरो, पोइ इंसान ज़हनी तौर, जिस्मानी तौर, मानसिक, शारीरिक, माहौलियाती तौर हर तरह सां बहितर थींदो आहे ऐं इंसान सदाई सुखनि खे पाईंदो आहे। ऐं शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहिब जन त फरमाईंदा, हिकिड़ो शख़्स हुनजी दावत में आहे, चए साईं मूंखे दर्द, दुख, कष्ट, दरिद्रता सभु कुझु आहे, घर में कोई सुख कोन्हे, इन करे सॼो घर परेशान रहंदो आहे। ऐं सचे साईं खे चयो घर जो साफ़ सुथरो कयो, हर रोज़ बुआरी पायो, लेपा पाए छॾो ऐं हर रोज़ कुझु वक़्तु वेही उन मालिक जो नाम, ध्यानु, सिमरन कयो। जॾहिं तव्हां इहे ॿई कंदव त तव्हांजे घर में सुख, समृद्धि, शांती सभु कुझु मिलंदी। ऐं हू शख़्स आशीर्वाद पाए करे पंहिंजे घर विया, घर खे साफ़ सुथरो करे, जेका हुन ते गदरान हुई, जेका हूंदी सॼी ख़तमु करे रोज़ नेम सां पाठ पूजा बि करण लॻा, साफ़ सुथरो रहण लॻा त पोइ जियो कारोबार में हर चीज़ में अॻिते वधणु शुरू थी विया। ऐं जॾहिं साईं जन जी दामन में आया, चयोसीं हाणे सभु कुझु आहे, त साईं जन चयो एक्चुअली सफ़ाई में लक्ष्मी जो वास रहंदो आहे। जंहिं घर जो माहौल साफ़ सुथरो हूंदो उते सदाई सुख ऐं समृद्धि रहंदी। छाकाणि त जॾहिं उहा रहमत वसंदी आहे त पोइ साफ़ सुथरो माहौल अची करे बहंदी। जीअं किथे असां वञूं, गंद किचिरो पियो रहे त वेंदासीं न, पर साफ़ सुथरो जॻह हूंदी त पाण वेंदासीं। त साफ़ सुथरे माहौल ते मालिक जी रहमत अची वेंदी आहे, घर सुख ऐं समृद्धि सां भरंदो आहे। ऐं जंहिं घर में हर रोज़ नेम, ध्यानु, सिमरन हुजे त पोइ उते ज़हन सदाई साफ़ सुथरो शांत रहंदो ऐं पोइ हर कमु पंहिंजो पाण बहितर थियणु लॻंदो। तंहिंजे करे उन सचे साईं सम्झायो त घर जी सफ़ाई ऐं मालिक जी रहमत खे सदाई पाईंदा रहो।
ऐं मालिक जी रहमत नेम सां ऐं साफ़ सुथराई सां समृद्धि सदाई असांजो साथ ॾींदी आहे। सो अॼु जो ॾींहुं हक़ीक़त में उन मालिक जी रहमत जे पाइण जो ॾींहुं आहे। ऐं अॼु जे ॾींहं जो इहो मक़सदु न आहे त असां अॼु कयूं, पर उन सच साईं सम्झायो अॼु जी सिख्या खे वठी करे असां सदाई बहितर असांजा खाद खुराक इन करे उन ॾींहं ते जेको खाधो रखियल खाधो वेंदो आहे त रखियल खाधे जो मक़सदु को बासी खाइण न आहे, कोई पुराणो खाइण न आहे। रखियल खाधे जो मक़सदु आहे त थधियूं चीज़ूं अपनायो, छाकाणि त माहौल में गर्मियात हूंदी आहे, तंहिंजे करे थधियूं चीज़ूं खायो। इन करे उन ॾींहुं कुपर थियो, ॾही थी, अहिड़ियूं चीज़ूं खाधियूं वेंदियूं आहिनि जेके जीवन खे ठंडक पहुचाए। ऐं उन ठंडक जो मक़सदु आहे त पंहिंजे दिमाग़ जे संतुलन खे थधो बनाए रखो। थोरी थोरी ॻाल्हि ते क्रोध, कावड़, गुस्सो, साड़, जलन उहे असांजे जीवन में न हुजे। बाहि न ॿारण जो मक़सदु ई आहे त ॿारी बाहि सां गॾु अंदरि बि असांजी बाहि न ॿरे, यानी जलन न ॼमे। ऐं थधे खाइण जो मक़सदु आहे त पंहिंजे माहौल खे, पंहिंजे जीवन खे शीतल ऐं थधो बनाए रखणु, कॾहिं गुस्सो न करणु, पर प्यार ऐं मोहबत सां शांती खे बनाए रखणु। जॾहिं सॼे जीवन में प्यार ऐं मोहबत ईंदी त पोइ दिमाग़ सदाई थधो रहंदो। जॾहिं सात्विक खाधो खाईंदासीं, बहितर खाधो खाईंदासीं त का बीमारी न हूंदी। ऐं जॾहिं साफ़ सुथरो माहौल हूंदो त पोइ कोई जीत जहिड़ा न हूंदा, यानी काई दुख न ईंदो। ऐं जॾहिं साफ़ सुथरो मालिक जी रहमत सभु कुझु बहितर हूंदो ऐं मालिक जी रहमत अची करे वहींदी त पोइ सदाई सुख, समृद्धि, शांती असांजो जीवन हूंदो। यानी संसार सदाई सुखनि सां भरियल रहंदो ऐं अॻिते स्वर्ग जा द्वार खुलियल हूंदा। ऐं पोइ इन करे चयो वेंदो आहे त इन ॾींहं ते या अहिड़े तरीक़े सां जेके मर्द पूजा पाठ, बहितर खाधो ऐं बहितर राय, साफ़ सुथराई जो ख़्यालु रखंदा आहिनि, उन्हनि जे जीवन में सुख, समृद्धि, शान, मान, इज़त सब कुझु रहमत में मिलंदी आहे। ऐं जेके भेड़ियूं या औरतूं, मावरूं, न्याणियूं उन ॾींहं खे साफ़ सुथरे ऐं बहितरी सां कंदियूं आहिनि त पोइ उन्हनि खे संतान, शांती, बहितरी, मालिक जी रहमत, शान, मान, इज़त सदाई हर जॻह ते एतिरी मिलंदी आहे जे उनजे घर में कॾहिं का कमी ईंदी न आहे। ऐं हू सदाई घरनि में या पेकनि में सदाई खिलंदियूं ऐं ख़ुशि रहंदियूं आहिनि। ऐं उनजे जीवन में कॾहिं ॾुख न अची करे सदाई सुखनि भरियो थींदो आहे। तंहिंजे करे इहो ॾींहुं मर्दनि जे लाइ तरक़ी वाधारे ऐं ख़ुशी जो ॾींहुं हूंदो आहे, शान मान जो ॾींहुं हूंदो आहे। ऐं औरतुनि जे लाइ उहो ॾींहुं सुहाग, भाग ऐं रहमत ऐं औलाद थियण ऐं सदाई सुख ऐं शान खे पाइण जो ॾींहुं हूंदो आहे। तंहिंजे करे अॼु जे ॾींहं खे असां सभु मिली करे एतिरे प्यार ऐं मोहबत सां मल्हायूं जिते मालिक जी रहमत सदाई अची करे असांजे घर में वास करे ऐं पोइ असां सदाई सुखनि खे पायूं। सो अहिड़े पावन पुर्ब ते जेको ॾींहुं असां सभिनी खे सम्झाए रहियो आहे त पंहिंजे जीवन खे सुख, समृद्धि, शान सां वधायो ऐं अॻिते उन मालिक जी रहमत खे सदाई पाए करे ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहो। अहिड़े पावन पुर्ब ते तव्हां सभिनी भाउरनि, भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब, संत सतराम धाम, रारकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।